मिठो मुझो पीर मिठो जण खीर मिठो चंड वांगे चिटो आहे जंहिं ॾिठो सो कुर्ब कुठो मुझो पीर मिठो मुझो पीर मिठो। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका मां ताईं शेयर कयूं पिया। जीलानी जमात जे रूहानी पेशवा पीर साईं अमीर अली शाह जीलानी 25 डिसंबर ते अछड़े थर जे रूहानी सफ़र ते अची रहिया आहिनि। उन हवाले सां लाइन ते मौजूद आहे आसिफ खोसो। जी आसिफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, जीलानी जमात जे रूहानी पेशवा पीर साईं अमीर अली शाह जीलानी 25 डिसंबर ते अछड़े थर जे रूहानी सफ़र ते अची रहिया आहिनि। अछड़े थर जे ॻोठ जेसरो समा कीतलोर ओबाए जो तड़ ककराओ ऐं ॿियनि ॻोठनि में हर रस्ता गलियूं सजाए साईं जन जी तयारियूं मुकमल पिणु कयूं आहिनि। जी ठीक है आसिफ, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। हैदराबाद मार्केट मुनीर अब्बासी SHO टने आदम जे वापारी जो गरम कपड़नि जी गंढ खणी भॼी वञण वारो रक्षा ड्राइवर गिरफ़्तार थी वियो। 19 डिसंबर 2024 ते टनो आदम जे वापारी ख़ालिद ख़ान जे गरम कपड़नि जूं गंढड़ियूं खणी भॼी वेंदड़ रक्षा ड्राइवर खे SHO मार्केट इंस्पेक्टर मुनीर अहमद अब्बासी पंहिंजे स्टाफ सां गॾु कार्रवाई कंदे फ़रार थींदड़ रक्षा ड्राइवर फैसल उर्फ़ मानो शेख खे खुफ़िया इंफॉर्मेशन सां तलाश करे गिरफ़्तार करे वरितो। मुलज़िम जे कब्ज़े मां तमामु सामान बरामद करे वरितो। आयो पगारो पीर जे सलामे असी सिर कुर्बान करंदासी। जी नाज़रीन, अहम ख़बर आहे जेका मां ताईं शेयर कयूं पिया। हुर जमात जे रूहानी पेशवा पीर पगारे बलोचिस्तान लॻ ओस्ता मोहम्मद फ़कीर यार मोहम्मद खोसो जी दावत में लखनि जी तादाद में पहुतल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे दीदार सां गॾु रूहानी ख़िताब कयो। तफ़सील मालूम कंदासीं यूसुफ असखर मंगरियो खां। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हुर जमात जे रूहानी पेशवा पीर पागारे बलूचिस्तान लॻ ओस्ता मोहम्मद फ़कीर यार मोहम्मद खोसो जी दावत में लखनि जी तइदाद में पहुतल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे दीदार सां गॾु रूहानी ख़िताब कयो। पीर पागारे ख़िताब में चयो त मौसमी असरनि खां बचाव तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं वधि खां वधि वण पोखिया वञनि। वण पोखणु सदक़े जारिया आहे। पीर पागारे चयो त जॾहिं कुदरती आफ़तूं ईंदियूं आहिनि तॾहिं असांजा फ़ौजी कमु ईंदा आहिनि। फ़ौज जी कोशिशि हूंदी आहे त दहशतगर्दी ख़तमु थिए। फ़ौज ऐं मुल्क जे करे असां सभु इज़त सां हलूं पिया। असांखे पंहिंजे मुल्क सां प्यारु करणु खपे। हमेशह पंहिंजी इबादत खां पोइ फ़ौज मुल्क दरगाह शरीफ़ लाइ दुआ कंदा कयो। पीर पागारे वधीक चयो त ज़मींदारी जो हाल मौसम जे करे पूरो आहे। जेतिरो थी सघे चौपायो माल धारियो, उन में बरकत आहे। ख़ासि करे पंहिंजी औलाद जी बहितर तरबियत कयो। जी ठीक है यूसुफ, अपडेट ॾियण लाइ महिरबानी। मटियारी अवामी इत्तेहाद पारां मटियारी ज़िले में ठहींदड़ ॿिए इज़ाफ़ी टूल प्लाज़ा ख़िलाफ़ आला प्रेस क्लब अॻियां अवामी असैम्बली लॻाई एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन अवामी इत्तेहाद जे कन्वेनर हाजी सारिक मंगवाड़ो, मुस्लिम लीग नून अॻवान नसीर महमद, जमायत उलमा इस्लाम अॻवान साहब ॾिनो वरिया, SDP अॻवान शौकत अब्दो, जिस्कम जे अब्दुल रशीद दैतो, जमायत इस्लामी जे फ़कीर मोहम्मद लाको ऐं SUP जे बहार सैतो जी अॻवानी में आला प्रेस क्लब आॾो क़ाइमु कयल एहतजाजी अवामी असैम्बली खे ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत जे इदारे नेशनल हाईवे अथॉरिटी पारां मटियारी ज़िले में वधीक टूल प्लाज़ा ठाहे वापारी अॻवाननि तोड़े ज़िले जी अवाम मथां टैक्स जो इज़ाफ़ी भार विझी रहियो आहे, जेको सरासर गैर क़ानूनी आहे। जॾहिं त मटियारी में अॻी सईदाबाद टूल प्लाज़ा क़ाइमु आहे, जंहिं टूल प्लाज़ा खे बि अॻु में ज़िले मटियारी जी अवाम लाइ A कैटेगरी में शामिल करण जो आसरो ॾेई लोलाए पाप ॾिनो वियो। जंहिंखां पोइ अॼु ॾींहुं ताईं उन टूल प्लाज़ा ते ज़िले जी अवाम जा जहिड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ताज़ो ॿीहर मटियारी जी अवाम खे A कैटेगरी जो आसरो ॾेई अवाम खे चूनो लॻाइण जूं साज़िशूं मुकमल कयूं पियूं वञनि, जेके साज़िशूं मटियारी अवामी इत्तेहाद कंहिं बि सूरत में कामयाबु थियणु न ॾींदो। नाज़रीन, रतो दिरो में एहसान पोस्तार जी रिपोर्ट मुताबिक़ ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। लाहौरी गैंग लाड़काणे वारनि खे मुहल कुकड़ जी टंगनि मां सूफ़ जो जूस ठाहे पियारनि पिया। फूड कंट्रोल अथॉरिटी SC राजा दरिया ख़ान कुरैशी जो छापो। नूर कॉलोनी में बंगलो सेल पकड़ियल समूरा माण्हू पंजाब खां आयल हुआ। हाणे मुर्गी वारनि खे पाबंद कंदासीं त मुर्गियुनि जूं टंगूं या ॿी बक़ायात कंहिं खे बि वेकिरो करे न ॾियनि। किचिरे तौरु म्यूनिसिपल हवाले कनि। SC लाड़काणो राजा दरिया ख़ान कुरैशी। खैरपुर केटल कॉलोनी हुजण बावजूद मैन जा वाड़ा मुंतकिल न थिया। गंदगी ऐं बदबू अवाम लाइ अज़ाब बणिजी वई। खैरपुर में केटल कॉलोनी क़ाइम हुजण बावजूद ज़िले इंतज़ामिया जी नाअहली सबबि मैन जा वाड़ा अञा ताईं शहर जे अंदरि क़ाइम आहिनि, जंहिं सबबि शहरी ज़िंदगी सख़्त मुतासिर थी रही आहे।
शहर जे हर गटी ऐं रोड ते मेयूं आज़ादी सां घुमंदियूं नज़र अची रहियूं आहिनि, जिन जे चुरपड़ न सिर्फ़ ट्रैफ़िक में खलल विझी रही आहे पर अवाम जे लाइ वॾी परेशानी जो सबबु बणिजी चुकी आहे। ज़िले इंतिज़ामिया पारां केतिरा ई भेरा वादा ऐं ऐलान कया विया त मैं जा वाड़ा केटल कॉलोनी मुंतक़िल कया वेंदा, पर हक़ीक़त में उन ते अञा ताईं को बि अमल दरामद नज़र नथो अचे। केटल कॉलोनी जो वजूद हुजण बावजूद मैं जा मालिक वाड़नि खे शहर जे अंदर बरक़रार रखण में आज़ाद आहिनि ऐं इंतिज़ामिया उनखे कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। तालुको खिपरो जे मशहूर शख्सियत अगूनो MPA काज़ी शम्सुद्दीन राजर जो स्टेट मैनेजर वरियाम फ़कीर दर्स 2 ॾींहं पहिरियां रोड हादसे में सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे कराची जे निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिथे अॼु सुबुह जो ज़ख़्मनि जा सूर नासां ते वफ़ात करे वियो, जंहिंजी जनाज़े निमाज़ लूण खणण लॻ संदसि ॻोठ अदा कई वेंदी। संजोरो लॻ ॻोठ सुलेमान चांग जो तारीख़ी स्कूल तालीम खाते जी अदम दिलचस्पी सबबु तबाह थी वियो आहे ऐं इमारत ज़बून हाल जो शिकार थी वई आहे। स्कूल अंदर तालीम पढ़ाईंदड़ ॿारनि जी ज़िंदगी दाव ते लॻी वई आहे ऐं जदीद दौर जिथे दुनिया में तालीम हासिल करण लाइ जदीद तरीक़ा ईजाद थी रहिया आहिनि, उन जी भेट में तालुको संजोरो जे ॻोठ सुलेमान चांग जे प्राइमरी स्कूल तालीम खाते ऐं चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबु स्कूल जी इमारत तबाह जी किनारे ते पहुची वई आहे, जॾहिं त छित जा चापर किरण रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उस्तादनि मुताबिक़ हुन करे क्लासरूम खे बंदि करे ॿाहिरि उस में पढ़ाइण ते मजबूर आहियूं। उस्तादनि ऐं ॻोठाणनि पारां तालीम वज़ीर ऐं ज़िले इंतिज़ामिया समेत चूंडियल MNA ऐं MPA खां मुतालबो कयो आहे जल्द खां जल्द स्कूल जी इमारत जी मरम्मत कराई वञे या नई सर इमारत तयारु कराई वञे त जीअं मासूम शागिर्दनि जी तालीम मुतासिर थियण खां बचायो वञे। डॉक्टर ख़ालिद महमूद सोमरो क़त्ल केस सखर जे ATC अदालत पारां जवाबदार खे उम्र कैद जी सज़ा। ATC कोर्ट सखर जे जज अब्दुल रहमान काज़ी पारां शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सोमरो जे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधायो वियो। लॻभॻि 11 साल अॻु डॉक्टर ख़ालिद महमूद सोमरो खे सखर जे साइड एरिया थाणे जी हद गुलशन इक़बाल वारे इलाइक़े में मस्जिद अंदर हथियार बंदनि क़त्ल कयो हो, जंहिंजो केस 6 जवाबदार हनीफ़ भुट्टो, सारिंग टोटाणी, अल्ताफ़ जमाली, लुत्फ़ जमाली, मुश्ताक महर ऐं हिक ॿिए जवाबदार मथां दाख़िल कयो वियो। केस में नामज़द समूरा जवाबदार सेंट्रल जेल सखर में कैद आहिनि। ख़बर शामिल कई पिया झंडोमरी में बदमनी चोट चढ़ी वई, मोटरसाइकिल फुर दौरान ज़ख़्मी थियल नौजवान हैदराबाद सिविल अस्पताल में फ़ौत थी वियो। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे झंडोमरी मां नौकाफ़ मरी। जी नौकाफ़ कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी सनागुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां, झंडोमरी में फुर वाक़े नौजवान मारिजी वियो। झंडोमरी में बदमनी चोट चढ़ी वियो। मोटरसाइकिल फुर दौरा ज़ख़्मी थियल नौजवान हैदराबाद सिविल अस्पताल में फ़ौत थी वियो। फुर दौरा जवाबदार ॻोठ अहमद ख़ासकेली वासी 38 साला यारू ख़ासकेली के कुआड़ी जा वार करे मरनी कयो। नौजवान खे सिविल अस्पताल टंडो अलियार मुंतक़िल कयो वियो, जिते केस घणी जोगी हालत हैदराबाद रेफर कयो वियो। हैदराबाद सिविल अस्पताल में ज़ख़्मी जी सुत न आहे सघे नौजवान यारू ख़ासकेली फ़ौत थी वियो। वाक़े बाद इलाइक़े वासी में ख़ौफ़ वारे सूरत हाल DIG हैदराबाद IG सिंध खां जवाबदार जी गिरफ़्तारी जो मुतालबो नोटिस वठी फुल फौरी जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। वारिस जी ठीकु आहे, नौकाफ़ अपडेट ॾियण लाइ महिरबानी। डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी डिस्ट्रिक्ट जेल जो दौरो कयो ऐं कैदियुनि खे मिलियल सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान डिप्टी कमिश्नर कैदियुनि जी ख़ाद खुराक ऐं सिहत जे हवाले सां सहूलियतुनि जो मुआइनो कयो ऐं जेल इंतिज़ामिया खे कैदियुनि जी फलाह ऐं बहबूद लाइ ज़रूरी क़दम खणण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर जेल में मुनक़िद थियल 1 ॾींहं वारे मेडिकल कैंप जो पिणु मुआइनो कयो। चमड़ी जे माहिर स्पेशलिस्ट डॉक्टर जवाद ख्वाजा जी निगरानी में हलंदड़ मेडिकल कैंप में कैदियुनि खे बुनियादी तिबी सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं। मेडिकल कैंप दौरान केतिरा ई कैदी सिहत जे हवाले सां सहूलियतुनि मां फ़ाइदो वरितो। डिप्टी कमिश्नर बदीन मेडिकल टीम जी कारकर्दगी खे साराहियो ऐं कैदियुनि जे सिहत बाबति बहितर ख़िदमतूं जारी रखण ते ज़ोर ॾिनो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर चयो त कैदियुनि जा बुनियादी इंसानी हक़ हर सूरत में फ़राहम करण जेल इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे ऐं उन सिलसिले में हुकूमत जो वाज़े मौक़ूफ़ आहे त कंहिं बि कैदी सां का बि ज़्यादती न थियणु घुरिजे। जेल इंतिज़ामिया खे वधीक बहितरीन माहौल ऐं सहूलियतूं मुहैया करण लाइ हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त जीअं कैदी जी ज़हनी ऐं जिस्मानी सेहतमंदी खे यकीनी बणाए सघिजे। झंडोमरी में फुर दौरान मारिजी वियल नौजवान यार मोहम्मद ख़ासकली जे जनाज़े निमाज़ अदा समें माण्हुनि जी शिरकत।
प्यारो लुंड थाणे जी हद में फुर दौरान नौजवान यार मोहम्मद कासकली मथां जवाबदारनि कुआरियुनि सां हमिलो कयो। फुर दौरान ज़ख़्मी थियल नौजवान रात देर सां सिविल अस्पताल हैदराबाद में फ़ौत थी वियो। फ़ौती जो यार मोहम्मद कासकली जो मड़ पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कयो वियो। घर में कोहराम वाक़े बाद पुलिस पारां जांच शुरू। SSP पारां जल्द जवाबदार गिरफ़्तार करण जी हिदायत। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। वारिस